नस नस में बहेगी जिंजे सिंधु धारा, नस नस में बहेगी जिंजे सिंधु धारा। रहन मलीर में मारुड़ा, झर जंगल में झांगिड़ा, रहन मलीर में मारुड़ा, झर जंगल में झांगिड़ा। सके बाबू बढ़ाए वाला सिंधी, आपकी सोच बढ़ाए। माहीगीर सिंधी वसंतियूं इब्राहिम हैदरी रेड़ी जेके अग मंशियात ऐं बदअमनी में तमाम मशहूर हुयूं, अज तालीमी मैदान में अॻिते निकिरी आयूं। अचो त हिन तालीमी प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख्सियतनि जिन शिरकत कई आहे उन्हनि खां वीचार वठूं त हू तालीम खे कीअं था ॾिसनि। ऐं सभ खां पहिरीं त अॼु जेको प्रोग्राम मूं ॾिठो ऐं उन प्रोग्राम जे हवाले सां मुबारकबाद ॾींदुसि इन्हनि माहीगीरनि खे जेके अणहूंद में पंहिंजे ॿारनि खे जेका तालीम ॾिनी आहे, ऐं एप्रिशिएट करियां थो उन्हनि ॿारनि खे जेको अॼु फस्ट पेज हिननि कराची यूनिवर्सिटी ताईं पहुचायो ऐं हिननि जेका महिनत कई आहे हिननि जे वालिदैन ऐं हिननि जे वेलफेयर वारनि ऐं सिंध गवर्नमेंट जा बि कुझु स्कूल आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट बि हींअर बहितरीनु कमु पई करे। ॿाराड़ी में जेका अॻे तालीम रेशो घटि हो, अलहमदुलिल्लाह अॼु उहो रेशो बहितरीनु आहे। अॻे नंढड़ा ॿार हुआ उहे मज़दूरी कंदा हुआ या समुंड में लही वेंदा हुआ, पंहिंजे मच्छी जे रोज़गार कंदा, पर अॼु उहे ॿार उहे स्कूलनि में आहिनि ऐं स्कूलनि मां सुठी एजुकेशन हासिल करे अॼु जेका हिननि जी लैंग्वेज इख़लाक़ अदब जेको अॻे हो तक़रीबन 20 साल पहिरीं हिननि में ॻाल्हाइण जो जेको तरीक़ो अॼु उन्हनि में वॾी चेंजिंग आई आहे ऐं मुबारकबाद हिननि खे ॾियां थो। ऐं इंशाअल्लाह असां इहा कोशिशि कंदासीं त असांजे हिन ॿाराड़ीअ जे जेके पोइते पियल स्कूल आहिनि ॻोठ आहिनि उन्हनि खे तरक़ी ॾियारियूं, उन तालीम ऐं सिहत ते वधीक तवजो ॾियूं। मूंखे अॼु तमामु घणी ख़ुशी थी हिते अची, छो त असांजो रेड़ी ॻोठ जेको आहे उहो तालीम जे मैदान में जेको आहे तमामु घणो पोइते हुयो ऐं हिते जेकियूं कुझु शयूं आहिनि उन माज़ी में जेको आहे इलाही वॾी मतिलबु हैसियत इख़्तियार करे वठी हुई, इलाही वधीक थी वई हुई, जंहिंमें नशो आहे, जेको ॿार ख़राबु थी रहिया हुया, हिते जो मुस्तक़बिल जेको हुयो तमामु घणो ख़तरे में हुयो। मूंखे हिते अची इहे ॾिसी हिते तमामु घणी ख़ुशी थी आहे त अॼु हिते जे जेकियूं छोकिरियूं आहिनि उहे यूनिवर्सिटी ताईं जेको आहे वञी पहुतियूं आहिनि ऐं यूनिवर्सिटी में पढ़नि पियूं, तंहिंजे करे इहे सुठी तब्दीली आहे। अहिड़ा प्रोग्राम थियणु खपजनि। असां हिते नशो बदअमनी ऐं रेड़ी जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि मूं 5 साल पहिरीं जेको आहे हिते जॉइन कयो हो त मूं घरनि में वञी ॾिठो त चवंदा आहिनि त हीअ रेड़ी जेको आहे उहो 400 साल पुराणी तव्हांजी तहज़ीब आहे ऐं वाक़ई में घरनि में वञी ॾिसो त अॼु बि उहो ई 400 साल पुराणी तहज़ीब नज़र अचे पई, उहो ई माण्हुनि जो रहण सहण आहे, उहो ई सभु कुझु आहे। लेकिन हीअ कोशिशूं नंढियूं कोशिशूं चवंदा आहिनि त कतरो समुंड बणिबो आहे, त इंशाअल्लाह कतरो समुंड बणिबो। बहुत ज़्यादा काम हुआ है, बच्चों के बहुत ज़्यादा मेहनत हुई है एंड ये चीज़ें तालीम की बदौलत मुमकिन है। तालीम होगी तो हम इन चीज़ों पे गाइड कर लेंगे, काबू पा लेंगे इन चीज़ों पे। अॼु ॾिसी करे ॾाढो सुठो पियो लॻे त माशाअल्लाह काफ़ी तरक़ी कई आहे रेड़ी में ऐं मां हुकूमत खे इहो ई चवंदसि त हुकूमत हिन स्कूल खे फंड ॾींदी त अॻियां बच्चा असांजे रेड़ी ॻोठ जा बच्चा यूनिवर्सिटी ताईं पुॼनि ऐं ॾाढी तरक़ी कनि ऐं पंहिंजे हर प्रोफेशन में कामयाबु कनि ऐं पंहिंजा गोल अचीव कनि। तब्दीली खे कीअं था ॾिसो, तालीम जी बहितरीअ लाइ छा थियणु घुरिजे? तालीम जी नियाणियुनि जी तालीम लाइ कहिड़ो पैगाम? हाँ, नियाणी जी तालीम लाइ ॾींदसि त मां पेरेंट्स खे खपे त पंहिंजे नियाणियुनि खे घरनि मां कढनि, ॿाहिरि अचनि, स्कूल मोकिलीनि, कॉलेज मोकिलीनि, यूनिवर्सिटी ताईं मोकिलीनि ताकी उहे हली करे पंहिंजे ई माशरे में तरक़ी लाइ कमु कनि। असीं चवंदा त असांजे ॿारनि जी कुझु माना हुकूमत मां मत थी सघे त असीं ग़रीब माईगीरनि जी सम्झ असांजी थोरी थी सघे त सही आहे न। हर चीज़ में बच्चा पवंदा त उन मां सुठा फ़ाइदा हूंदा आहिनि। के डॉक्टर बणिजी वेंदो तॾहिं बि असांजे रेड़ी ॻोठ लाइ करे मत थी सघंदी, जेके मास्टर बणिजी वियो तॾहिं बि असांजे रेड़ी ॻोठ लाइ करे सभु कुझु मत बणिजी सघिजे थी न। हा, इन लाइ करे मस्तु त पढ़ाई सुठी आहे असांजो हिन जो कंहिं ग़रीबनि जी मत थी वञे त पिया सही आहे। मां जेको आहियां सो ख़ुशीअ खां जज़्बात थी विया आहिनि मुंहिंजा। मुंहिंजी छोकिरी इंटर कयो आहे ऐं छोकिरो मुंहिंजो आहे 11वीं क्लास में पढ़े पियो इंग्लिश में। इन नर्सरीअ मां निकितानो जेके अॼु छोकिरी इंटर कयो आहे ऐं छोकिरे मुंहिंजो 11वीं क्लास जो इम्तिहान ॾिए पियो। अॼु मां एतिरे क़दुरु ख़ुशि आहियां त मुंहिंजा जज़्बात जेके आहिनि काबू खां ॿाहिरि आहे। अल्हम्दुलिल्लाह
अगरि पहिरीं ॾिसिजी वञे त पहिरों के खां ॾाढो चेंज आहे। तालीम जे लाइ माण्हू हाणे काफ़ी महिनत कंदा आहिनि। वालिदीन जेका आहिनि पंहिंजे ॿारनि खे ॾाढी तालीम ॾियारण जी कोशिशि कंदा आहिनि, पर कुझु अहिड़ा सोशल या फैसिलिटीज़ न हूंदियूं आहिनि जिन जी वजह सां तालीम रुकिजी वेंदी आहे। ऐं माशाअल्लाह माइटनि जी काफ़ी थॉट्स बि चेंज थी विया आहिनि एज़ कम्पेयर टू प्रीवियस। त इंशाअल्लाह बसि हाणे कोशिशि आहे त असां रेड़ी में बि एजुकेशन सिस्टम काफ़ी बहितर बनायूं ऐं स्पेशली गर्ल्स लाइ उन्हनि खे पंहिंजी तालीम जे लाइ अॻिते वधाइण जी कोशिशि करियूं। पूरी ते कोशिशि करी पिया आहियूं उन्हनि खे कामयाबु प्रोग्राम करण ते फेलोशिप जेको मला मीर प्रोग्राम करण खे मुबारकबाद बि ॾियां थो। ऐं असां सरहंदी वारनि खे हिन प्रोग्राम जी तवसत सां ऐं सिंध टीवी वारनि तवसत सां अपील बि कंदासीं त असांजे रेडी ॻोठ में जेको आहे तालीम जे सिलसिले में जेको आहे इलाही पुठिते पहला त हिते हिकिड़ो सेकेंडरी गर्ल्स स्कूल मैट्रिक स्कूल ऐं कॉलेज बि ॾिनियूं आहिनि, जीअं त हिते असांजी नियाणियूं जेके आहिनि उहे ऐं जा छोकिरा आहिनि उहे तालीम हासिलु करे सघनि। हिते जे माईगिरियुनि जा बच्चा हाणे कॉलेज में यूनिवर्सिटी में डिग्रियूं हासिलु कनि था पिया। त पहिरीं जेको माज़ी में हो जेको हाणे मुस्तक़बिल में थोरो तब्दीली चेंजिंग ॾिसण में अचे थी पई ऐं असां इहे प्रोग्राम हाईलाइट कंदा आहियूं, हॉलीडेज़ में मैसेज ॾींदा आहियूं। असांजो मक़सदु इहा आहे ताकी जेका असांजे हेड ऑफ स्कूल आहिनि जहाँ फंड नथी थिए त उनजी फंड रेज़िंग थिए ऐं स्कूल हलनि ऐं बच्चा माईगिरियुनि जा पढ़नि। असांजो इहो ई आहे महिनत। माण्हू समुंड में वञनि था माईगिरी करण, पोइ उन्हनि जा ॿार ॿियनि सभिनी सहूलियतुनि खां महरूम थियनि था। सरकार ऐं हिते जा चूंडियल नुमाइंदा ख़ासि तौर ते बल्दियाती इदारा इन शइ खे नज़र में रखनि। हिते माण्हुनि खे सिर्फ़ु सिवरेज लाइनूं ऐं वाटर सप्लाई ते डेवलपमेंट ते ख़र्च न कनि, पर हिते तालीम ते ख़र्च करण जी वॾी ज़रूरत आहे। हिते जेको सो उन शइ खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे, इन करे असां मुतालबो था करियूं त हिते कॉलेज जेको ठहे पियो उन में एसएनयू मुक़ररु कयूं वञनि। हिते 2 सेकेंडरी स्कूल जूं बिल्डिंगूं तयार आहिनि, उन में एसएनयू ॾेई असांखे टीचर ॾिना वञनि। हिते 7 प्राइमरी स्कूल आहिनि जंहिंमें उस्तादनि जी शदीद खोट आहे। हर प्राइमरी स्कूल में 1 सरकारी उस्ताद आहे, 300 ॿार पढ़नि था। त इहे एसएनयू हिते ॾिनियूं वञनि ऐं उस्ताद मुक़ररु कया वञनि, जीअं तालीम ॾांहुं इहो जेको सो शऊर जेको वधियो आहे, इहो समुंड जेको वधियो पियो इल्म ॾांहुं, उन में उस्तादनि जे ज़रिए इनखे पूरे करण जी कोशिशि कयूं। पहिरीं हिते मुंशात या हिते इहे शयूं घणियूं हूंदियूं, हाणे जेके आहिनि सभु घटिजी वियूं आहिनि। हाणे जेको तालीम में रुझान सुठो है। तालीम के बेहतरी के लिए सबसे पहले टीचर होना चाहिए। स्कूल है उसमें टीचर नहीं है, स्कूल है उसमें एसएनयू नहीं है, तो तालीम की बेहतरी कैसे आएगी? जब 100 बच्चे स्कूल में उसमें 1 टीचर है तो क्या पढ़ा सकेगा? कोई पढ़ा नहीं सकेगा ना। मला मीरबर स्कूल जिते ॿारनि जेको आहे सकाफ़ती रंग रचाया आहिनि, स्टाल लॻाया आहिनि ऐं उन्हनि सुठा सुठा जेके आहिनि स्टाल लॻाए करे सकाफ़त खे रोशनास करायो आहे। ही तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, ही गज, ही रिलियूं, ही वेहाणा जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेका सकाफ़त नज़र अचे थी तव्हांखे। उन सां गॾोगॾु ही सकाफ़ती जेको आहे पखा, पिंडियूं, इहे तव्हांखे नज़र अचनि थियूं। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॾेखारींदासीं मलीर जी ॿाराड़ियुनि जा जेके घर हूंदा आहिनि, उन्हनि जो जेको आहे हिकु मंज़र हिननि पेश कयो आहे ॿारनि। उन में जेको आहे नंढड़ो हिकिड़ो घर ॾेखारियो वियो आहे, जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि उन्हनि खे ॾेखारियो वियो आहे। उन सां गॾोगॾु ही जेको आहे खूह ॾेखारियो वियो आहे, जेको घर जे भरिसां खूह हूंदो आहे पाणी जे ज़रूरत लाइ। उन सां गॾोगॾु ही तालीम सां तालुक़ु रखंदड़ अदबी किताब आहिनि, जेके अदबी स्टॉल लॻायो वियो आहे। उन सां गॾोगॾु ॿारनि जी नॉलेज लाइ ही जेको आहे स्टॉल आहे, उन में जेको आहे मेडिकल जी जेका आहे ॼाण ॾिनी पई वञे। उन सां गॾोगॾु ॿारनि जेको आहे ही पंहिंजे इलाइक़े में जेके नंढा नंढा उन्हनि जा कच्चा घर आहिनि उन्हनि जो ॾेखारियो आहे। उन सां गॾोगॾु माहीगिरी सां तालुक़ु रखंदड़ ही इलाइक़ा, उन्हनि जूं जेके ॿेड़ियूं ऐं होड़ा आहिनि उहे हिननि ॾेखारिया आहिनि। त हिननि जो जेको कारोबार आहे जंहिंसां कारोबार सां उन्हनि जो तालुक़ु आहे उहे ॾेखारिया आहिनि। उन सां गॾोगॾु ही मुख़्तलिफ़ घरनि जा स्टॉल ॾेखारिया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ स्टॉल तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, जेके सुहिणा सुहिणा घर ठाहिया विया आहिनि नंढड़ा नंढड़ा। ही ॿारनि जी जेका आहे वॾी महिनत आहे, वॾी कावश आहे, जंहिंखे उजागर करणु असीं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था त हुननि जेका महिनत कई आहे उहा मंज़र ते अचणु खपे। असां हिते स्टॉल ते मौजूदु जेके शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू जेको आहे ही जेके नंढड़ा नंढड़ा घर ठाहिया आहिनि कीअं ठाहिया आहिनि? ॾाढी ख़ुशी महसूस थी आहे। घरनि खे ठहण खां पोइ
उस्तादनि जेको आहे एप्रिशिएट कयो आहे तव्हांखे? जी छा तव्हांखे दाद ॾिनो आहे? सर अञा त चयो कोन पर मां ते ॾिसंदासीं। सर कीअं तोखे ॿुधायां? छा छा हिन में इस्तेमालु थियल आहे? कंहिंजे चवण ते ही तव्हां स्टॉल लॻायो आहे? ये सीट आहे न उहो इस्तेमालु कया उन्हनि में। अच्छा जी सीट आहे ऐं वरी रसो जो सुट कोन का उहो इस्तेमालु थी लाइ मुंहिंजे जे वण छा पिया सुठे जान कागर मुंहिंजे इस्तेमालु थी लाइ। ही घर ॾाढो सुहिणो ठहियल आहे। हिन घर में जेको आहे तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इस्तेमालु कयूं ऐं घणो टाइम लॻो हिन घर ठाहिण में तव्हांखे? सीटियूं सर इस्तेमालु कया हुननि में, सीटियूं इस्तेमालु कया आहिनि ऐं जेका रसा जेको सुठा आहिनि उहो इस्तेमालु कया आहिनि मुंहिंजे ऐं वरी जेको खजूर शयूं पिया आहिनि कागर सां इस्तेमालु कया आहिनि। बसि घणा ॾींहं लॻा हिन में तव्हांखे? सर हिनमें लॻायूं था केतिरा इलाही लॻाया सर। माहीगीर सिंधी वसंदियूं इब्राहिम हैदरी रेड़ी जेके माज़ी में समाजी बुराइनि में तमामु घणे नाले वारियूं हुयूं, अॼु उहे तालीम जे मैदान में तमामु घणो अॻिते वधी चुकियूं आहिनि। सिंध सरकार खे घुर्जे त इन्हनि माहीगीर सिंधी वसंदनि में तालीम जी बहितरीअ लाइ पंहिंजो किरदारु अदा करे।